अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। नौशहरों फिरोज मां पेश आहे आबिदो से नबड़ो जी रिपोर्ट। शाहपुर जहानिया शहर गंदगी जे वल चढ़ी वियो। शहर जे मुख्य रस्तनि, सरकारी अस्पताल, एल्बर्ट पब्लिक स्कूल, नेशनल पब्लिक स्कूल, गर्ल्स हाई स्कूल, मदीना मस्जिद ऐं नेशनल स्कूल अॻियां गंदो पाणी तलावनि जी सूरत में बीठल नज़र अचणु लॻो। शहर जी सफ़ाई न थियण ख़िलाफ़ शहरियुनि इमामदीन लागाह लाला यूसुफ बुगियो, आज़ान सिंधी, सजाद सरतो, शागिर्दनि सफदर अली, वाजिद हुसैन, शमीर खान ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त टाउन कमेटी शाहपुर जहानिया जो करप्ट टाउन ऑफिसर गुलाम नबी ॾाहिरी करप्शन करण में पूरो आहे। हुन जो शहर जी सफ़ाई सुथराईअ तरफ़ को ध्यानु नाहे। हुननि चयो त केतिरे अरसे खां मुख़्तलिफ़ स्कूलनि, सरकारी अस्पताल तोड़े चौकनि चौराहनि अॻियां नालियुनि जो गंदो पाणी बीठल आहे, पर टाउन कमेटी इंतिज़ामिया सफ़ाई करण लाइ तयारु न आहे। गंदो पाणी पीअण करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो। शहरी राति जागी गुज़ारण ते मजबूर आहिनि। शहरियुनि आला अख़्तियारनि खां शहर जी सफ़ाई जो ख़बरुनि जी दुनिया।